अस्सलाम वालेकुम नाज़रीन, HRJDO न्यूज़ ऐं वज़ीर उंडड़ नवाब शमा ख़बर शामिल कयूं था। अब्दुल सलाम डहरी जी 15 ॾींहं गुज़रण बावजूद मक़तूल पीरसन जा कातिल गिरफ़्तार न थिया। संदसि पुट ऐं भाइटिया कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाज कंदा रहनि था। उन सिलसिले में प्रेस क्लब 12 देर राजावाह जे ॻोठ मोहम्मद सिद्दीक़ जट जे रहवासी उमर हयात मोहम्मद अशरफ उज़मा जट जे अॻवानीअ में दौलतपुर पुलिस ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन जो दौलतपुर थाणे जो SHO जवाबदारनि जो धुर बणियल आहे ऐं असांजे पीरसन मोहम्मद सिद्दीक़ जट जे क़त्ल जो केस खे लोढ़ण लाइ मुख़्तलिफ़ हरबा इस्तेमाल करे रहियो आहे ऐं हींअर हालत उहा आहे त जवाबदार असांखे FIR तां हथ खणण लाइ मौत मार धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं पुलिस वरी असांखां पुछा ॻाछा करण जे बहाने सां तंग करे रही आहे ऐं अजीब ग़रीब सवाल पुछी रही आहे त जवाबदारनि जा छह कूड़ियल हुआ या न, जवाबदारनि जा मथा कूड़ियल हुआ या न, जवाबदार कहिड़े रंग जा कपिड़ा पातल हुआ। हिननि चयो त ॾींहं ॾिठे जो एनी शाहिदनि जे रूबरू क़त्ल कयो वियो आहे ऐं पोइ बि असांखे तंग कयो पियो वञे ऐं जवाबदार दुर तरफ़ां मक़तूल मोहम्मद सिद्दीक़ जट जो हिकु पुटु अकरम जट जंहिंखे पंहिंजे वालिद घर कादियानी थियण करे उनखे घर मां बेदख़ल करे छॾियो, जंहिंखे पंहिंजे वालिद कादियानी थियण ते पंहिंजे घर मां कढी छॾियो हो, जेको हींअर रब वाह पंजाब में रहे थो ऐं उन सां जवाबदारनि अमीर बख्श डायरी, गुलाम नबी डायरी, अज़ीज़ुल उर्फ़ नसीर डायरी, गुलाम रसूल डायरी, अयाज़ डायरी, कादिर बख्श डायरी उन्हनि खे लालच ॾेई पंहिंजे तरफ़ करे छॾियो आहे। हिननि मुतालबो कयो त असांजो केस ईमानदार पुलिस ऑफिसर जे हवाले कयो वञे त जीअं असांखे इंसाफ़ मिली सघे। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।